नाज़रीन ताकि ॿुधाईंदा हलूं तो सिंधड़ी में फुलाडियो थाणे जी हद पांधी मोड़ वट हथियारबंद गुल हसन शर के घर में घिड़ी नौजवान नारी नूरा शर के हथियारन के ज़ोर ते मुबीना तौर अगवा करे विया। रिपोर्ट मोहम्मद यूसुफ दर्स मूजिब नारी जो पी गुल हसन शर चवे तो मुझे घर में हुजूर शर गुलजार शर हथियारन के ज़ोर दाखिल थी मुझी 20 सालन की धी नूरा शर के ॾींहं जो ॾिठे खंभे खणी विया। मुज़ाहमत करण ते मुंहिंजी ज़ाल हिदायत शर के कुहाड़िन जा पाहा हणी ज़ख्मी करे विया आहिनि। वधीक मालूम करण ते पुलिस चयो आहे त असां वाक़े जे हंध ते वियासीं। मालूम थियो त नूरा जी गुज़रियल साल शादी थी हुई जंहिंखे माउ पीउ विहारे छॾियो हो जंहिं तां साहुरनि हमलो करे खणी विया आहिनि। वधीक जांच कयूं पिया। केर विड़िया नवाज़ा नवाज़ा विड़िया छा जे लाइ विड़िया कंहिंखे अगवा करे खणी आहिनि तव्हांजी धीअ खे?